अस्सलाम वालेकुम। मैं आगा महबूब तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवाल ते भलीकार चवां थो। दोस्तो, वीलॉग खां ॾांहुं हलण खां अॻु मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त वीडियो मुकमिल ॾिसंदा, सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे पुश करणु न विसरंदा ताकी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं नोटिफिकेशन मिली वञे। दोस्तो, अॼु मुंहिंजो सुवाल नाले सां जेको यूट्यूब आहे उन ते मां मौज़ू खां हटी तव्हां सां ॻाल्हाईंदुसि ऐं तव्हांखे पाण सां गॾु माज़ी, असांजो माज़ी जेको हुयो, माज़ी ॾांहुं वठी हलण जी कोशिशि कंदुसि। त ॾिसो, माज़ी में अॼु खां चंद ॾहाक अॻु 30-40 साल अॻु असांजी ज़िंदगी कीअं पे गुज़री ऐं पोइ तरक़ी कंदे कंदे असां केसि ताईं पहुता आहियूं। ऐं जेके दोस्त चवंदा आहिनि त असांजो मुल्क या असांजी सिंध तरक़ी नथी करे, उन्हनि जे लाइ ई विलॉग ॾिसणु ज़रूरी आहे त असां कहिड़े दौर मां गुज़रिया आहियूं ऐं अॼु जो नौजवान कहिड़े सुहिणे ऐं सुठे दौर मां गुज़रे रहियो आहे। हाणे इन तरक़ी जे करे कुझु असांखे फ़ाइदा बि थिया आहिनि ऐं के नुक़सान बि थिया आहिनि। इहो मुआज़नो तव्हां पाण कयो त तव्हां इन खे तरक़ी खे बहितर सम्झो था या ग़लति था सम्झो। इहो इन तरक़ी पहिरीं त असां सिंधियुनि जा पटका लहाराए छॾिया। जी, पटकनि सां मतिलबु इहो आहे त असां पहिरें ज़माने में असांजा बाबा ॾाॾा जेके पढ़ियल बि हूंदा हुआ या जेके ज़मीनदारी कंदा हुआ या ॻोठनि में रहंदा, उहो 7-8 साल जो बोसकी जो पटको पाइणु वॾी ॻाल्हि हूंदी। पटका पाए शान ॾेखारींदा हुआ त असांजा पटका आहिनि। पोइ आहिस्ते आहिस्ते तरक़ी थी, उन्हनि पटकनि जी जॻह ते टोपियूं अची वियूं, जंहिंजे करे अॼुकल्ह जहिड़ो बि लॻो पियो आहे त सिंधी टोपी असांजी सकाफ़त आहे। ऐं उन्हनि पटकनि में वरी नौजवान छोकिरनि अॼु जे जवाननि तरक़ी कंदे उन्हनि पटकनि में जेके 8-10 वारनि जो 12 वारनि जा बोसी जा पटका हूंदा, उन मां हाणे सुठियूं घेर वारियूं ठाहे ऐं पाइणु शुरू कयूं अथनि। ऐं इहो तरक़ी मां पहिरियों असांजो जेको आहे इहो चेंज थियो त असांजा पटका ॾेई विया, असांखे टोपियूं अची वियूं। उन ज़माने में असांजे बचपन जे ज़माने में या असांजे जवानी जे ज़माने में सम्झो रांदियूं जेके हूंदियूं हुयूं शहरनि में या ॻोठनि में, कबडी ऐं वंजवटियूं रांदि हूंदी हुई। असां पाण मां बि खेॾी, वंजवटी खेॾी। कबडी त मुंहिंजी जिस्म कोन हुयो एतिरो, लेकिन वंजवेटी खेॾी। वंजवेटी तमामु सिंधी हिकिड़ी सुठी गेम रांदि हुई। ॿार असांजा जेके हूंदा हुआ, असां नंढे हूंदे जेके ॿार हूंदा हुआसीं, उहे असां लिकली कोटियूं खेॾंदा हुआसीं। ऐं नियाणियूं नंढड़ियूं जेके वरी हथ चरखा पाईंदियूं हुयूं पाण में, उहे रांदियूं जेके आहिनि तरक़ी आई। इहे रांदियूं ख़तमु थी वियूं। इन्हनि जॻहियुनि ते यूट्यूब ते गेम्स अची हलिया, ॿिया काफ़ी रांदियूं अची वियूं, जंहिं करे इहे रांदियूं असांजी सकाफ़त वारियूं इहे ख़तमु थी वियूं। असांजे ज़माने में असांजा वॾा जेके ज़मीनुनि सां वाबस्ता हुआ, उहे वीचारा 2 ढंगा ऐं पोयां हर हलाईंदा हुआ। ज़मीनूं जेके आहिनि खेॾींदा हुआ ढगनि जे मार्फत। ढगनि सां गॾु सॼी राति हिकु करे अन्न पाईंदा हुआ, जेको शहरनि में विकामंदो हुयो, उन मां हू पंहिंजी बि पूरत कंदा हुआ ऐं शहरनि खे बि अनाज मिलंदो। पोइ तरक़ी आई, ट्रैक्टर ठही विया हलिया, बेरोज़गारी वधी वई। जेके हारी वीचारा 4-4 ॼणा 5 एकड़ 4 एकड़ में कमु कंदा हुआ, उन जी जॻह ते हिकिड़ो ट्रैक्टर वारो ज़मीन खणण लॻी हलियो त तरक़ी अची वई। तरक़ी सां गॾोगॾु बेरोज़गारी जे साइड इफेक्ट, जीअं दवा खाइबी आहे हिकिड़ी फ़ाइदे लाइ, त उनजो साइड इफेक्ट बि थींदो आहे, त तीअं साइड इफेक्ट बि थिया। साइड इफेक्ट में इहे आहिनि वीचारा कुझु असांजा बेरोज़गार माण्हू थी विया हलिया ऐं ढगा जेके उहे विकिणी खाई पी पैसा मार करे वेही रहिया। जो साइंस तरक़ी कई ऐं ट्रैक्टर उन्हनि जॻह ते वरिता। अॻे ज़माने में महिमान ईंदा हुआ त असां ॾाढा ख़ुशि थींदा हुआ। महिमान आयो आहे, दर तां ख़ुशि थींदा हुआसीं। ऐं पाड़े वारा रश कंदा हुआ त भई फिलां वटि महिमान, रोज़ानो महिमान था अचनि। ऐं
मेज़बान जेको हूंदो हो जंहिंजे घर ईंदा हुआ उहे यकदमि उन्हनि जी ख़िदमत में रलियूं विछाइजी वेंदियूं हुयूं, सभु कुझु थी वेंदो हुयो ऐं कुकड़नि जे मथां सीरूं फिरी वेंदियूं हुयूं ऐं ख़ुशि थी उन्हनि खे वेंदे वेंदे जॾहिं वेंदा बि हुआ त उन्हनि खे चवंदा हुआ ॿ ॾींहं अञा तरसो आहे यार, त ईअं न कयो असां सां टाइम ॾियो, वीचारा तरसंदा हुआ महिमाननि जे लाइ। ऐं अॼुकल्ह तरक़ी आई, महिमाननि मां माण्हू तंग, अलाह करे केरु न अचे घर, जे महांगाई जो दौरु, तरक़ी। हाणे अगरि को महिमान अचे बि थो त बाबा वियो पहिरीं खट ते विछाए रलियूं विछाए कंदा, हाणे बाबा हलो ड्राइंग रूम में, ग़रीब खां ग़रीब जे घर में कुर्सियूं पयूं हूंदियूं, सोफ़ा पिया हूंदा, पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ वेहो, को ख़िदमत जागरी करियूं, थोरो पाणी वाणी पीआरींदा, उन खां पोइ घुमाईंदा मोबाइल, फुड मार्ट ताईं ॿियनि खे त बाबा वठी अचो रेडीमेड माल वठी अचे, केरु महिमाननि जे लाइ तकलीफ़ करे। उहा मोहबत ऐं उहा शइ ख़तमु थी वई तरक़ी में। फुड पार्ले खां मांजी घुराए ॾिनो, बाबा खाओ, ब्रोस्ट अथव, हीअ सैंडविच अथव, या हीअ रोटी रोल अथव, या हीअ कबाब अथव, सभु रेडीमेड। हू खणी अचण वारो अधु कलाक में मोटर साइकिल ते वीचारो अची ॾेई हलियो वेंदो। ऐं अहिड़े नमूने सां तरक़ी थी, तरक़ी सां गॾोगॾु उहा मोहबत जेका महिमाननि जे लाइ हूंदी हुई, या जेका इज़त ॾिनी वेंदी हुई मेज़बाननि खे, पर महिमान बि हाणे उहो फ़र्क़ु महसूसु नथा कनि। जहिड़ो देश चलो वेस, जे सम्झनि था त भई जिते किथे इहो रिवाजु हले पियो, रद पजा जे बजाए इहो खारायो त ठीकु आहे, का ॻाल्हि कोन्हे। त अहिड़े नमूने सां तरक़ी सां गॾोगॾु असांजे सिंध मां उहा मोहबत जेका आहे कन्वर्ट थी वई हली फुड रेडीमेड फुड ते, यानी दुकाननि तां ऐं होटलुनि तां घुराए खाराइण वारे तरीक़े खां। अॻे ज़माने में असांजा जेके मिट माइट रहंदा हुआ ॿाहिरि, या परॾे में रहंदा हुआ, या पाकिस्तान जे कंहिं ॿिए हिसे में दूर हूंदा हुआ, सिंधियुनि लाइ त 50 किलो बि जेको आहे परदेस थियो थो वञे, त उहे ख़त लिखंदा हुआ माइटनि खे त बाबा मां मिसाल जे तौर ते पढ़णु आयो आहियां लाड़काणे खां हिते हैदराबाद में, ॾाढो ख़ुशि आहियां, हीअ आहे उहो ख़त जे ज़रिए जॾहिं टपाली ख़त खणी ईंदो घर ते, त ख़त खाइण वारनि जे मुंहं ते चमक अची वेंदी हुई त भई असांजे प्यारनि जो ख़ैर जी ख़बर पइजी वेंदी हली। ऐं छा चओ, या मनी ऑर्डर खणी ईंदो हुयो त साईं पैसा मोकिलिया आहिनि तव्हांजे पीउ, टपाली जो कमु हूंदो हुयो, पोस्ट ऑफिस वारो जो कमु हूंदो हो, अची घर में ॾेई वेंदो हुओ, साईं हीअ पैसा आया आहिनि पुट जे लाइ, जेके स्कूल में फ़ी या कॉलेज में फ़ी बि ॾे। उन ते ॾाढा ख़ुशि थींदा हुआ, टपाली चहिरे खे ॾिसणु शर्त त भई या ख़ैर ख़बर जी ख़बर आहे, या पैसा आया आहिनि। ऐं हिकु क़िस्म जी यानी ॿिए इंतिहा ख़ुशी महसूसु थींदी। उन जी जॻह ते तरक़ी अची वई त हाणे व्हाट्सअप ते मैसेज अचियो थो वञे, टक टक बाबा ख़ैर ख़ैरियत सां पहुची वियो आहियां, मां फ़िलहाल जॻह ते आहियां, हीअ आहे उहो। पैसा मोकिलाइनि त ईज़ी लोड जेके ॿिया आहिनि मोबाइल ॿिया टिया, उन्हनि ते पैसनि मोकिलण जो सिलसिलो बि 5 मिंट में ख़बर पइजी थी वञे त छा थियो छा न थियो। इहे उहे वीचारा टपाली, महकमा टपाली वीचारा ईंदा हुआ, लिफ़ाफ़ो पहुचाईंदा, घर वारा 10-20 रुपया उनखे ख़र्ची ॾींदा हुआ। 10-20 त वॾी ॻाल्हि हुई, उन ज़माने में 5 रुपया ॾींदा हुआ त बि ख़ुशि थी वेंदा हलिया। त उहे वीचारा बेरोज़गार थी हलिया, तरक़ी आई आहे बाबा, हलो तव्हांजा छा कजे। अॻे ज़माने में अॼु खां 30 साल अॻु में तव्हांखे वठी आयो आहियां त तव्हां सोचियो, तसवुरु करियो, तव्हां नंढा जवान आहियो, तव्हां पंहिंजे वालिदनि खां पुछो। शहरनि में सफ़रु कंदा हुआ टांगनि ते, असांजा माउ पीउ असांखे चवंदा हुआ बाबा वञी टांगो करे आ। वधीक माण्हू हूंदा हुआ, वॾी गाॾी करे, या बग्गी जेके चवंदा हुआ करे अचो, इस्पताल वञिणो आहे या फलाणे शादी में हलिणो आहे। पोइ जेके पैसे वारा हूंदा उहे डबल वॾी गाॾी करे जे मथां कोचवान मथे वेठो हूंदो हुओ, या हलाईंदो हुयो, ऐं छतरी वांगुरु अम्ब्रेला वांगुरु गाॾी हूंदी हुई, उन में माण्हू वेठा हूंदा, या टांगो हूंदो त उन में सफ़रु कंदा हुआ ऐं पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचंदा हुआ, ख़ुशी महसूसु कंदा हुआ त असां मोतबर आहियूं, टांगे में या विक्टोरिया में पहुता आहियूं पंहिंजे मंज़िल मक़सूद ते, जिते शादी आहे या कंहिंजे घर वञिणो आहे त उते। तरक़ी आई उन्हनि जी जॻह ते शुरू अच्छा इहो त थियो शहरनि में। ॻोठनि में वीचारा शिकारपुर, यकमाबाद, अञा ताईं उते रिवाजु आहे गॾह गाॾियुनि ते सफ़रु कनि, औरतूं वीचारियूं वेही अगरि वञो एंट्री हर्सिन तव्हां ॾिसंदो अञा बि गॾह गाॾियुनि ते सफ़रु कंदा। उन खां अॻु
त ढगे गाॾियूं बि हूंदियूं हुयूं, लेकिन हाणे उहो रिवाजु ख़तमु थियो आहे। लेकिन घर जे गाॾियुनि वारो अञा थोरो थोरो रिवाजु रहियल आहे। लेकिन असां शहरनि में पहिरीं रिक्शाउनि जाइ वरिती, रिक्शाउनि खां पोइ यकदमि ॾिठो त भई रिक्शा में त 2 या 3 माण्हू था वेही सघे। पोइ तरक़ी कई अञा वधीक, चिंकी वारा अची विया हलिया। चिंकी में 3-4 माण्हू अॻियां अचे, 3-4 पोयां मोटर साइकिल ते बि हिकिड़ो माण्हू पोयां चढ़ वेठो हूंदो, ड्राइवर जे मथां गन पॉइंट खयों वेठो हल। चिंकियुनि इहा जाइ वरिती। टांगे वारा वीचारा बेरोज़गार थी विया, टांगा खपाए पैसा ख़र्च करे ॾियूं, घोड़ा विकिणी सुम्ही रहिया गहरी निंड में। सो इहो सिलसिलो रहियो ऐं इहो सफ़र जेको आहे चिंकी ऐं मोटर साइकिलूं ऐं इहो जारी आहे। जेके साहिब अख़्तियार आहिनि उहे कारूं मोटरूं वठी सघनि था। अॻे ज़माने जूं औरतूं बि वीचारियूं मुसीबत में हूंदियूं, कपिड़ा ॾींदा घर जा धोइण जे लाइ, त हिकिड़ो कारो साबुण सां महटे मथां ॾंडे जो वसकारो हूंदो हुन कपिड़नि जो, कंहिं दिकी ते या फर्श ते या जेके ॻोठनि जूं हुयूं वाह ते या नदी ते या दरिया ते वञी कपिड़ा सटा लॻी पई हूंदियूं, अज़ाब में हूंदियूं। लेकिन उन में हिकिड़ी पंहिंजाइप ऐं महसूसु ख़ुशी महसूसु थींदी हुई त भई कमु पियूं कनि ऐं एक्टिव रहंदियूं हुयूं। हाणे जूं औरतूं जिन खे उनखे कपिड़नि धोइण जी ज़रूरत ई कोन पई आहे, घणो करे नौकराणियूं, उहे बि नौकराणियूं बि औरतूं आहिनि। वॉशिंग मशीनूं अची वियूं, हलो वॉशिंग मशीन में विझी छॾे ॾियो, 5-7 मिंट कपिड़ा पाण ई धोपिजी वेंदा हलिया। साबुण कारे जी जॻह ते पाउडर विझी विझो पिया पाण ई धोपिजंदा पिया। पोइ ड्रायर में बि सुकंदा बि उस में सुकाइण जी ज़रूरत बि ईअं ई सुकी वेंदा। लेकिन उन जे बावजूदि अॼु जूं औरतूं बनिस्बत पुराणे औरतुनि जे सुस्तु आहिनि, कमज़ोर आहिनि। इन करे जो का वर्जिश न आहे, का हलचल कोन्हे। जीअं अॻे जूं औरतूं वीचारियूं कच्छ में वेंदियूं हुयूं दरिया ते पाणी भरण या खूह ते भरण, हिननि खे घर वेठे मिनरल वाटर जूं बोतलूं पियूं मिलनि, ऐं डिश वॉशर लॻा पिया आहिनि घरनि में, वॉशिंग मशीन तरक़ी कई ऐं उहा चुस्ती जेका आहे औरतुनि खां फुरिजी वई, जेके अॻे ज़माने में हूंदियूं। मां पाण लालटीन जे ज़माने में पढ़ियो आहियां। लालटीन जे ॿारींदी हुआसीं, घास ते विझी धप बि ईंदी हुई, वणंदड़ अणवणंदड़ उन ते लालटीन ॿारे वरी चवंदा हुआ घर वारा, बाबा एतिरो हेठि करियो, घटि करियो, धूं हुन मथे ते। हा बाबा पढ़ियासीं ऐं सुठनि नंबरनि ते पास थींदा हुआसीं। पढ़ाई लालटीन ते कंदा, महिनत कंदा हुआ ॿार। ऐं हाणे जे ॿारनि खे AC जो कमिरो, लाइटुनि जो बहितरीनु क़िस्म जूं लाइटूं, टेबल लैंपनि जी रोशनियूं, पढ़नि था। ऐं उन खां पोइ पढ़ण सां गॾोगॾु जेॾी महिल रिज़ल्ट अची अथई त पहिरें ज़माने जे में 30% बि मुश्किल सां था खणनि, 33% खणी बसि पास थियण वारो नमूनो कनि था। उन जो सबबु इहो आहे जॾहिं रोशनी अची वई, मोबाइल अची वियो, वाईफाई स्टार्ट थी वियो, ॿार वाईफाई ते वेही रांदि कंदा, पढ़ण लाइ कहिड़ी ज़रूरत न। तो अहिड़े तरीक़े सां इहो ॿारनि खां पढ़ाई बि वई इन तरक़ी जे करे। ऐं उहो अॻे ज़माने में असां हैंड पंप सां हलाईंदा हुआसीं, वेही नलनि जे हेठां वेहींदा हुआसीं। तरक़ी आई, घरनि में शावर लॻी विया हलिया, शावर खपे, उन सां गॾोगॾु हाणे शावर सां गॾु गीज़र बि खपे गरम पाणी जे लाइ। तरक़ी आई आहे, हलो ठीकु आहे। एतिरे क़दुरु तरक़ी आई जो अॻे जेके माण्हू हाजत, कुदरती नेचुरल कॉल जंहिंखे चइबो आहे, हाजत जे लाइ जंगलनि में वणनि में परे दूर वञी करे ईंदा हुआ। मर्द हुजनि औरतूं हुजनि वीचारियूं करे ईंदियूं। पोइ आहिस्ते आहिस्ते तरक़ी आई, थोरो घरनि में हिकिड़ो नंढो 4x6 जो जॻह ठाहे रखियो, जंहिंजो नालो सिंधी में ठेस नालो रखियो काकूस। जंहिं काकूस बि तरक़ी कई, आहिस्ते आहिस्ते काकूस तरक़ी कई। काकूस जो नालो पहिरीं बाथरूम रखियो वियो। काकूस मायूब थो लॻे, सिंधी लफ़्ज़ आहे बाबा, जहिड़ो बाथरूम अंग्रेजी में चओ, अंग्रेजी में बास्टर्ड चओ या सिंधी में लुचा लफंगा चओ, ॻाल्हि त साॻी आहे। त काकूस जो लफ़्ज़ ख़तमु करे उनखे बाथरूम ॾियूं। बाथरूम ते बि हिननि खे मज़ो न आयो, चया बाथरूम हाणे, पोइ चऊं हलो भला हाणे हिन नालो जेको आहे रेस्ट रूम,
या वॉशरूम रखो, तरक़ी थी वई जॾहिं बाथरूम जी बि वॉशरूम जी। सो इहे तरक़ियूं सुठियूं त आहिनि, लेकिन गॾोगॾु इन्हनि सां जेके साइड इफेक्ट आहिनि उन्हनि खां बचणु घुरिजे। जीअं औरतूं जीअं अॻे मां ॿुधायो तव्हांखे कपिड़ा धोइण वेंदियूं हुयूं, चुस्त हूंदियूं, एक्टिव हूंदियूं, मटको ते 2 मटका मथे ते, त उहे थोरे खाधे पीते जे ग़रीब औरतूं उहे चुस्त हुयूं, कमु करे सघंदियूं। अॼु जो औरतूं घर में जेको आहे को कमु करणु, कपिड़ा धोइण खां जे सहूलियतुनि हुअण जे बावजूदु, हर क़िस्म जी सहूलियत हुअण जे बावजूदु कमकार करण खां सुस्ती जो इज़हार कनि थियूं। ऐं उहा चुस्ती ऐं उहा रौनक जेके अॻे ज़माने में औरतुनि जे मुंहं ते हूंदी, उहा नथी अचे। त नौजवानो, तव्हां बेशक तरक़ी करियो, लेकिन तरक़ी सां गॾोगॾु साइड इफेक्ट जेके आहिनि, मुंहिंजो जेको अॼु जो सुवालु आहे त छा तरक़ी करण सां गॾु तव्हां तइलीम खे छॾे ॾींदव? लाइट अगरि अची वई हली, तव्हांखे ट्रांसलेशन जे लाइ गूगल ते तव्हां सिंधी में जेके जुमिला अचनि था या उर्दू में अचनि था, तव्हां लिखो उन जी ट्रांसलेशन इंग्लिश में थी वञे। तव्हांखे महिनत ई कोन थी करणी पए पढ़ाई में, पोइ बि पढ़ाई लाइ तव्हां रुझान घटि था रखो। हर शइ तव्हांखे अवेलेबल आहे। अॻे असां काठी वारी पेन सां लिखंदासीं, काठी जे तख़्ते ते अलफ़बे ते उतार शुरू कईसीं, पोइ स्लेट तरक़ी कई, स्लेट आई। तव्हांखे त अलाह साईं हर शइ नेमत ॾिनी आहे, तव्हां सुठे ज़माने में पैदा थिया आहियो। जॾहिं इनपुट सुठी आहे त आउटपुट बि तव्हांजी सुठी हुअणु घुरिजे। तव्हां मुल्क जी ख़िदमत बि ओड़ी करियो, पंहिंजे सिंध जी ख़िदमत करियो, पढ़ो, अॻिते वधो। तव्हां कंहिंखां घटि न आहियो, सिर्फ़ु तव्हां में हिमत हुअणु घुरिजे। उमेदु आहे थोरो चवणु घणो सम्झणु। अॼु जे व्लॉग मां तव्हां कुझु न कुझु सबक़ु पिरायो हूंदो, ऐं उमेदु करियां थो तव्हां सभिनी दोस्तनि खे हीउ मुंहिंजो सुवालु चैनल जेको आहे इहो मुंहिंजो न आहे, इहो तव्हां सभिनी ॿाहिरि जो आहे। हिन खे सब्सक्राइब करियो, हिन जी पधिराई करियो, पंहिंजे दोस्तनि में शेयर करियो, ताकी असां हिक ॿिए सां पंहिंजा ख़्याल वंडे सघूं। ऐं उमेदु आहे अमल कंदव मुंहिंजे नसीहतुनि ते। इजाज़त ॾियो। ये सिंध, ये अवाम, ये पाकिस्तान।